أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يخادعون الله والذين آمنوا وما يخدعون إلا أنفسهم وما يشعرون इहे अल्लाह ऐं जिन ते ईमान आंदो आहे तिन खे पंहिंजे ख़्याल में धोखो ॾियनि था, पर हक़ीक़त में ईअं करण सां हू पाण खे ई धोखो ॾेई रहिया आहिनि ऐं खेनि इन ॻाल्हि जी सोच सम्झ पतो या परूड़ न आहे। फ़ी क़ुलूबिहिम मरज़ुन फ़ज़ादहुमुल्लाहु मरज़ा वलहुम अज़ाबुन अलीमुम बिमा कानू यकज़िबून। संदुनि दिलियनि में निफ़ाक़ जी बीमारी आहे, तंहिं करे अल्लाह संदुनि बीमारी खे वधीक वधायो ऐं इन्हनि लाइ ॾुखो ईंदड़ या दर्दनाक अज़ाब आहे, इन्ही करे जो हू कूड़ ॻाल्हाइनि था। وإذا قيل لهم لا تفسدوا في الأرض قالوا إنما نحن مصلحون। ऐं जॾहिं बि उन्हनि खे चयो वियो त ज़मीन में फ़साद बर्पा न करियो त उन्हनि चयो त असां त रुॻो इस्लाह यानी सुधारो करण वारा आहियूं। अला इन्नहुम हुमुल मुफ़्सिदून वलाकिन ला यशऊरून। ख़बरदार, बेशक इहे पाण ई फ़सादी आहिनि, पर इन्हनि खे शूर सम्झ न आहे। وإذا قيل لهم آمنوا كما آمن الناس قالوا أنؤمن كما آمن السفهاء ألا إنهم هم السفهاء ولكن لا يعلمون। ऐं जॾहिं खेनि चयो वियो तव्हीं बि इन तरह ईमान आणियो जीअं ॿियनि माण्हुनि ईमान आंदो आहे, त चवनि था त छा असीं बि ईअं ईमान आणियूं जीअं बेवकूफ़नि ऐं बेसम्झनि ईमान आंदो आहे। ख़बरदार, हक़ीक़त में इहे पाण ई बेवकूफ़ आहिनि मगर नथा ॼाणनि। وإذا لقوا الذين آمنوا قالوا آمنا وإذا خلوا إلى شياطينهم قالوا إنا معكم إنما نحن مستهزئون। ऐं जॾहिं इहे मोमिननि सां मिलनि था त चवनि था असां ईमान आंदो आहे, पर जॾहिं पंहिंजे शैताननि यहूदी ऐं काफ़िर सरदारनि सां अकेलाई या ख़लवत में मिलंदा आहिनि त खेनि चवंदा आहिनि त असीं त अव्हां सां गॾु आहियूं, असां त अहले ईमान सां रुॻो ठठोलियूं खिल मस्ख़री ऐं मज़ाक़ करे रहिया आहियूं। अल्लाहु यस्तहज़िउ बिहिम वयमुद्दुहुम फ़ी तुग़यानिहिम यअमहून। हक़ीक़त में अल्लाह मथनि मज़ाक़ करे रहियो आहे ऐं खेनि संदुनि सरकशी में ढिर ॾेई रहियो आहे त भले अंधनि वांगुरु हैरान ऐं परेशान भटकंदा वतनि। أولئك الذين اشتروا الضلالة بالهدى فما ربحت تجارتهم وما كانوا مهتدين। ही उहे माण्हू आहिनि जिन हिदायत जे बदिले में गुमराही ख़रीद कई पल पाती, पोइ संदुनि इहो वापारु ग़ैर फ़ाइदेमंद बेसूद रहियो ऐं न वरी इहे हिदायत वारा थिया ऐं न उन्हनि ते सआदत जी राह खुली। مثلهم كمثل الذي استوقد نارا فلما أضاءت ما حوله ذهب الله بنورهم وتركهم في ظلمات لا يبصرون। उन्हनि मुनाफ़िक़नि जो मिसाल इन्ही माण्हू वांगुरु आहे जंहिं बाह ॿारी, पोइ जॾहिं उन जी रोशनी संदुसि आस पास खे मुनवर कयो यानी हक़ जो नूर चौधारी पकड़ियो। उन्हनि ईमान आंदो, पर मुनाफ़िक़ी जे करे अल्लाह संदो नूर बसारत ई खसे वरितो ऐं खेनि ऊंदाहियनि में भटकंदड़ छॾे ॾिनाई जो कुझु ॾिसी न थे सघिया। उहे ॿोड़ा आहिनि, गुंगा आहिनि, अंधा आहिनि, तंहिं करे हिदायत ॾांहुं न वरंदा।